मुराद के भरवसो ॾियणो ई पवंदई। तूं हाणे हीअं कर, मुराद जे तरफ़ निकिरी वञ ऐं हुन खां तूं इहा ॼाण हासिल कर त हुन रहज़न वारनि जे भाउ मिठण खे किथे कैद कयो आहे। इंसान भली केॾो बि अकुलमंद ऐं दाना छो न हुजे, पर इहो जेको इश्क आहे न, उहो उन जी मत खसे वठंदो आहे। इहो मंसूर बि उन कूंज जी मोहबत में अंधो थी वियो आहे ऐं इहो बि नथो सोचे त हूअ हाणे असांजे घर जी इज़त बणिजी चुकी आहे। शुक्र कर तो ता, शुक्र कर जो अञा मुंहिंजा हथ तव्हांजी गिची में पिया आहिनि, छो जो मूं वटि पक्का सबूत न आहे। पर जंहिं ॾे बि मूंखे पक्का सबूत हथ अची विया न, त तोता या गिची तव्हांजी धड़ खां धार करे छॾींदुसि। हीअ ज़िंदगी त मूला अज़ाब बणिजी वई आहे। मां हितां भॼी निकिरंदसि। जे अगरि मंज़िल ते पुॼी वियसि न त ज़िंदगी गुज़ारींदसि। जे अगरि मां मरी वियसि त पोइ कंहिं ते बि मयार न आहे। सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।